Subscribe to YouTube channel Laughter House and press the bell icon for the latest videos. सिंधी मीडिया जे सभ खां वॾे मज़ाहिया शो लाफ्टर हाउस में जग मशहूर अदाकार अयूब खोसो, अदाकारा सुनैना अली ऐं सीनियर सहाफ़ी मुश्ताक सरकी शिरकत करे 4 चंड लगाए छॾिया। धरती टीवी पारां पंहिंजे नाज़रीन लाइ मेगा मज़ाहिया शो लाफ्टर हाउस शुरू कयो वियो आहे, जेको तमामु जल्द धरती टीवी जे स्क्रीन ते ॾिसी सघंदा। लाफ्टर हाउस शो जो मेज़बान सोराब सुमरो आहे, जॾहिं त एग्जीक्यूटिव डायरेक्टर ताहिर आराई ऐं डायरेक्टर ज़हीर मीरजत आहे। लाफ्टर हाउस में अदाकार अयूब खोसो, सुनैना अली ऐं सीनियर सहाफ़ी मुश्ताक सरकी शिरकत कई त मथनि गुल निशावर कया विया। अवां जी भरपूर ताड़ियुनि में अची रहियो आहे द लेजेंड ऑफ पाकिस्तान सुपरस्टार अयूब खोसो। लाफ्टर हाउस में सीनियर सहाफ़ी मुश्ताक सरकीअ पंहिंजे आवाज़ में गीत ॻाए वेठलनि खे झूमाए छॾियो। मेज़बान सोराब सुमरो, मज़ाहिया फ़नकार अली गुलमला, रुखसार मेमण, शेरदिल गाहो, वाहिद रज़ा ऐं फ़हीम मुग़ल अदाकारीअ जा जोहर ॾेखारिया। मज़ाहिया अदाकारनि मुख़्तलिफ़ किरदार अदा करे अयूब खोसो, सुनैना अली ऐं मुश्ताक सरकीअ सूदो वेठल माण्हुनि खे खिलण ते मजबूर कयो। अरे रोक, तू तो असांजे घर में तो गिरियो। बिस्मिल्लाह। मुश्ताक सर की मुबारक तो सर अयूब खोसो थई तुम गुलाम थई मां नौकर अल्लाह ताला हयाती दा शुक्र मैं इंतजार खानगा खतो सुभाष गीतो नी आख्त मां मेहमान मजे तालियां शुक्र बिस्मिल्लाह। वाह 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 चिलेवा हो जायो, लेवा जी हो जाए दाली गुल निकरंदो आयो। ओ तो जियो तो न बिल्कुल सही त लेवा जो एतिरो शौक़ीन आहे जो हिन जो चाचो मरियो जनाज़े सां गॾु वञनि पिया त भरिसां किथे लेवा ते गानो पियो ले हिननि चयो चाचो त हूअं ई मरियो ॿ हथ त ॾेखारींदा बूट ता विसारी आयो या हणी भजी आयो? बूट रही जियो न वो लगा पुट रंडाए पियो राय भगुम पासानी थी जल्दी भजियो 4 माण्हू लताड़ियम असा कमांडो कोरे चलूं ता बेंदा पिया दे भजी जान छड़ाई कहीं भी ज़ुबान में, चाहे उर्दू चाहे सिंधी तो पंहिंजी क़ौमी ॿोली आहे, पर तव्हां जेकॾहिं उर्दू में भी कमु कयो था त तव्हां फुक थोरो हवा घटि कर, हवा घटि सवा भरिजी वञे सवा अयूब खोसे साहब थोड़ा पंहिंजा वार त ॾियो, चांहि छाणी आहे। ताहिर भाई मूंखे लगे तो सिंध जी हरीम शाह न थे टिकटॉक पे। अक्सर की सियासत में आयो तो मां हरीम शाह लाइ तैयार आया। सीनियर अदाकार अयूब खोसो धरती टीवी जे मेगा मज़ाहिया शो लाफ्टर हाउस जी वाखाण कंदे चयो त धरती टीवी पहिरियों सिंधी चैनल आहे जंहिं नाज़रीन लाइ बहितरीन प्रोग्राम आंदो आहे। तव्हांजो रंग ईअं आहे या पालिश करे आया?
Subscribe to YouTube channel Laughter House and press the bell icon for the latest videos.